सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे। अच्छा, तव्हां कहिड़नि तरीक़नि सां वालदेन आहिनि या नौजवान आहिनि या आम माण्हुनि खे तइलीम लाइ मुतहरिक कंदा आहियो समाज में? यार तालीम लाइ मुतहरिक करण लाइ उन्हनि खे रोड मॉडल ॾेखारणु पवंदो। असांजे इलाइक़े में अहिड़ा आहिनि रोड मॉडल जेके असीं उन्हनि खे ॾेखारींदा आहियूं। यार हीउ फलाणो माण्हू हो सही ऐं तमामु ग़रीब हो, हुन तालीम हासिलु कई ऐं हिते अची पुॻो आहे। सही अहिड़ा इलाही सारा खोड़ सारा आहिनि, पोइ उन्हनि खे उहो ॿुधाइणा पवनि था। ऐं ईअं कोन्हे त असांजे को इलाइक़े में तालीमी रुझान ई कोन्हे। माण्हू कोशिशि कनि पिया पंहिंजे तौर ते, लेकिन जेको हुअणु खपे न उहो कोन्हे। सही। अच्छा, तव्हांजे ख़्याल में जेके एनजीओज़ आहिनि ऐं समाजी जेके तंज़ीमूं आहिनि उन जो तइलीम जे वाधारे लाइ जेके कहिड़ो किरदारु उनजो हुजणु घुरिजे? समाजी तंज़ीमूं कुझु नथियूं करे सघनि, हीउ कमु गवर्नमेंट जो आहे। अच्छा, गवर्नमेंट सां ॿांह ॿेली थी करे? ॿांह ॿेली गवर्नमेंट कंदा ई कोन। समाजी तंज़ीमुनि खे गवर्नमेंट ॿांह ॿेली कंदो ई कोन। जीअं अॻु में तव्हां ज़िक्र कयो अवां इंट्रो में त BLF जो, हाणे BLF जो इदारो जेको हो जहिड़े तरीक़ेकार सां हू स्कूल पंहिंजा हलाईंदो, अहिड़े तरीक़े सां त हीअ कोन हलाईंदा न। गवर्नमेंट में त रुॻो सियासत इनवाल आहे। को कहिड़े वॾेरे जो मास्तर आहे, को कंहिं वॾेरे जो मास्तर आहे, सुफ़ार पुॼियो वञे थी, मथां चवण वारो हुनखे को ऑफिसर ई चई कोन थो सघे। ऐं जेकॾहिं यूनियन्स जेके ठहियल आहिनि उहो बि रुॻो उहो बि सियासी आहिनि। सही। उहे बि को किरदारु कोन थियूं अदा करे सघनि। सो हिन में त समाजी तंज़ीमूं छा थियूं करे सघनि? समाजी तंज़ीम जेकॾहिं को कमु करे बि थी, जेकॾहिं ॿाहिरि जी का तंज़ीम आहे, मक़ामी तंज़ीमूं त एतिरियूं कोन आहिनि, फ़ाल बि कोन्हे नंढड़ा इदारा। जीअं असांजो इदारो त नंढिड़ो इदारो आहे। जेकॾहिं इंटरनेशनल लेवल जूं या नेशनल लेवल जूं जेके तंज़ीमूं आहिनि उहे प्रोजेक्ट बेस आहिनि, उन्हनि जो प्रोजेक्ट आहे त हिते अचनि था। भाई हीअ त गवर्नमेंट जो कमु आहे न, गवर्नमेंट टैक्स वठे थी, उनजो कमु आहे हीअ सॼो कमु उहो पाण करे। सही। अच्छा, तव्हांजे सरगर्मियुनि मां कहिड़ो तजुर्बो तइलीम जे असराइतनि बाबति आहिनि? साईं, असां जीअं तव्हां कुझु शयूं त असांखे पहिरीं ॿुधाए चुका, पर अञा मूंखे वधीक। असल में असां सॼो जेकॾहिं निचोड़ कढियोसीं, जेसीं ताईं सियासत इनवाल आहे तालीम सुधरी कान सघी। सही। सियासी इनवॉल्वमेंट ख़तमु करियो, निज मास्तरनि खे पघार इन जे लाइ मिले त हुननि जो स्कूल बहितरु आहे। सही। पोइ हमी ॾिसो त तालीम सुधरे थी या कोन थी सुधरे। सही। बाक़ी जेको पढ़ाए थो उनखे पोइ पघार मिले पई, जेको नथो पढ़ाए उनखे पघार मिले पई, त पोइ छो पढ़ाए, ॿियो छो पढ़ाए? उहो जॾहिं ॾिसनि था न भई हू त वञे ई कोन थो, स्कूल ई कोन थो वञे। हिते त अलाए केतिरा घोस्ट स्कूल आहिनि ऐं अलाए केतिरा माण्हू आहिनि जंहिंजा हाणे आउं नाला नथो खणा, पर उहो पाण कंपनियुनि में कमु पिया कनि ऐं स्कूलनि जे अर्दली वारा ॿिया 10,000 12,000 ते 20,000 ते छोकिरा रखी छॾिया अथनि, उहे हलाइनि पिया। ऐं सभिनी खे ख़बर आहे, गवर्नमेंट खे ख़बर आहे, उहो सियासी सपोर्ट आहे उन्हनि जी या पैसे जी सपोर्ट आहे, उहो कुझु कोन थो थिए। तो जेसिताईं सियासी इनवॉल्वमेंट ख़तमु नथी थिए त तइलीम जो चाढ़ो कोन्हे। अच्छा, तव्हां छा था सम्झो त पढ़ंदी सिंध खे वधंदी सिंध में बदिलाइण लाइ समाज खे कहिड़ो ज़हन ठाहिणो पवंदो? साईं, अॻियां हली या हिन वक़्तु? जेसीं ताईं असीं पंहिंजी ॻोठनि जी धणियाप न कंदासीं न, तेसीं ताईं न तइलीमी समाज सुधरी सघे थो न की ॿियो कुझु। असीं जेकॾहिं असांखे को सरकारी स्कूल मिलियल आहे, असीं चवंदा हीउ सरकारी स्कूल आहे। असल में उहो स्कूल सरकारी कोन्हे, स्कूल असांजो आहे, असांजे ॻोठ जो स्कूल आहे। असीं हुनजी सपोर्ट करियूं, टीचरनि जी सपोर्ट करियूं, इदारे जी मालिकी करियूं। असां वटि जेको माण्हू डेली 2 पैकेट कैपेसिटन जा साड़े थो 500 रुपए वारा, उहो पंहिंजे ॿार खे कापी पेन कोन थो वठी ॾिए, त पोइ हाणे उते छा सुधारो ईंदो? जेसीं ताईं असीं पंहिंजे ॻोठनि जी मालिकी नथा करियूं, इन में थींदो ई जेके पढ़ियल लिखियल नौजवान आहिनि उहे अॻिते अचनि
हाणे उहो छॾे ॾियनि त भई असांजे ॻोठ जो चङो मुड़ुसु आहे उहो सुधारींदो, ॻोठ जो चङो मुड़ुसु जेके सुधारणो सुधारे छॾे। सही हाणे ॻोठ जा जेके नौजवान पढ़ियल लिखियल आहिनि उहे अॻिते अचनि ऐं उहो अची किरदारु अदा कंदा तॾहिं ई सुधरंदी ऐं तॾहिं ई कुझु न कुझु थी जी सघे हा। थो। अच्छा, तव्हां हुकूमत खे या मीडिया खे तइलीम बाबति कहिड़ी सलाह ॾियणु पसंदि कंदव त जीअं हुकूमत खे तइलीमी जेको आहे सो निज़ाम खे अञा बि बहितर बणाइजे? हुकूमत खे त मूं सलाह ॾेई छॾी आहे त सियासी इनवॉल्वमेंट ख़तमु करे छॾनि सही। त सुधरी सघे थो। जेसिताईं सियासी इनवॉल्वमेंट आहे भले कुझु बि थिए पोइ। ऐं समाज खे कहिड़ी ॾींदो ऐं मीडिया खे? समाज खे इहो आहे त धणियाप करो पंहिंजनि इदारनि जी, पंहिंजे ॻोठनि जी, सही। ऐं उन जे बारे में सोचो त भई असांजा ॿार सभु माण्हू तरक़ी कनि पिया, असीं छो नथा तरक़ी करियूं? तरक़ी त आहे ई तालीम में न। बिल्कुलु। जेकॾहिं अभी तालीम ई नथा हासिलु करियो त पोइ तरक़ी कहिड़ी कंदा? असां हिते ॾिठो आहे त जेके पुराणे दौर में बि जेके मास्तर हुआ उन्हनि जा पुट बि अणपढ़िया आहिनि। सही। जेके क्लार्क हुआ, क्लार्क जे पुट खे असिस्टेंट कमिश्नर थियणु खपे, सही। उहे रक्षा पिया हलाइनि। सही। पोइ हाणे माण्हू छा थो करे सघे जॾहिं उहे ई नथा सुधारे सघनि? सही। हू त पढ़ियल लिखियल माण्हू आहे न। हिकिड़ो मास्तर जेको हुजे थो, अवां बि ॾिठो हूंदो पंहिंजे समाज में, अवां बि ॾिठो हूंदो, जॾहिं पुछूं था त चवंदा यार ही फलाणे उस्ताद जो, उस्ताद बि मिसाली हो, बिल्कुलु। पर हू पंहिंजे पुट खे त मिसाली कोन ठाहे सघे न। बिल्कुलु, हुनखे हुन ते महिनत करणु खपे न करणु खपे पर न करे सघे। सही। असांजे समाज में हिन वक़्तु जेके बि असांजा इल्मु दोस्त आहिनि, ज़ाहिर आहे हुन समाज में काफ़ी अहिड़ा इल्मु दोस्त हूंदा, त उन्हनि जे लाइ या शागिर्दनि जे लाइ जेके नई टही सां सलाड़ियल आहिनि, ऐं अलहमदिल्ला हींअर जेको आहे सो सोशल मीडिया जो दौरु आहे, AI जो दौरु स्टार्ट थी चुको आहे, त उस्तादनि जे लाइ, शागिर्दनि जे लाइ, ख़ासि करे वालिदेन जे लाइ, जेके हिन वक़्तु असांजे ॿारनि ते तमामु घटि तवजो ॾियनि था, सरकारी स्कूल में जेको दाख़िल कराए पोइ उनजी का बि चेक एंड बैलेंस नथा रखनि, उन्हनि जे लाइ कहिड़ो मैसेज हूंदो? साईं, सभु खां पहिरीं त पंहिंजे ॿारनि जी मालिकी करियो। सही। जेकॾहिं अवी पाण मालिकी कोन था करियो त न उस्ताद कंदो न समाज कंदो। सही। सो पंहिंजे ॿारनि जी मालिकी करियो, पंहिंजे ॻोठ जी मालिकी करियो, पंहिंजे इदारनि जी मालिकी करियो त समाज अज़गुब सुधरी वेंदो। सही। ऐं उस्ताद ऐं शागिर्द जे लाइ कहिड़ो मैसेज हूंदो? उस्ताद खे हाणे असीं कहिड़ो मैसेज ॾींदासीं? उस्ताद त आहिनि, तव्हां माना हिकिड़ो सुपरवाइज़र बि आहियो। जॾहिं न असीं सुपरवाइज़र कोन, असीं हिकिड़ा नंढड़ा वर्कर आहियूं समाजी। हाणे उस्ताद त उस्ताद आहिनि, उस्ताद असांखे सम्झाइनि न। बिल्कुलु। पर असीं अहिड़ा हूंदा जेके माना इन शयुनि खां शायदि वाक़िफ़ हूंदे बि ना वाक़िफ़ बणियल हूंदा। सभु वाक़िफ़ आहिनि, रुॻो पंहिंजी ज़िमेवारी खे सम्झनि। सही। सभु वाक़िफ़ आहिनि। सही। साईं, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। अच्छा, हाणे प्रोग्राम बि पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पियो, असांखे आख़िरी जेके आहिनि से ॿोल ॿुधाइजो त पंहिंजे प्रोग्राम जो अलाए कॾहिं जी ॻाल्हि कई आहे? यादूं साईं कॾहिं पोड़ियूं कोन थींदियूं आहिनि ऐं माण्हुनि जा रूह पोड़ा कोन थींदा आहिनि, त उहो असांखे त हिकु शयूं विसरी वियूं हलियूं। अलाए अवां कहिड़ो छा चयो? सुहानी रात ढल चुकी न जाने तुम। सुहानी रात ढल चुकी ना जाने तुम कब आओगे। वाह। सुहानी रात ढल चुकी ना जाने तुम कब आओगे, जहाँ की रुत बदल चुकी ना जाने तुम कब आओगे। सुहानी रात ढल चुकी ना जाने तुम कब आओगे। महिरबानी साईं, वॾी महिरबानी। नाज़रीन, अॼोको प्रोग्राम पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ हफ़्ते वरी कंहिं शख़्सियत सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं। तेसीं तव्हांजे पंहिंजे मेज़बान राहिब चांडियो ॾींदा इजाज़त। अलाह